दादूलग दरगाह सैयद सखी अमीर पीर जो उर्स मुबारक पंहिंजे आख़िरी पुॼाणीअ ते पहुतो। मेले में सिंध पंजाब जे मशहूर पहलवाननि मल मुक़ाबले में हिस्सो वरितो। मेले जो बानी असगर मेहताब शाह मेले जे 3 ॾींहनि ताईं अॻवाणी संभाले वरिती। मेले जी मेहंदी जी रस्म में सैयद फैसल शाह ऐं उला पाकिस्तान मिलागवान प्रिंस गुलाब खान खोसे दरगाह ते ताज पोशाक चाढ़े दुआ घुरी। पोइ आयल मल पहलवाननि खे सेठ उबैद सेठ सिकंदर अबड़ो उला पाकिस्तान मेला अगवान प्रिंस गुलाब वडेरो मोहम्मद आजम मल्हा सेठ वली मोहम्मद विक्कू वडेरो पीरल खान डिस्काणी इरफान जतोई लाखें रुपया इनाम ॾेई मल पहलवाननि जी हौसला अफ़जाई कई। सेठ प्रिंस गुलाब खान चयो त सॼी सिंध अंदर हज़रत लाल शिबाज़ कलंदर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरकार खां पोइ सैयद अमीर पीर जो वाहिद मेलो आहे जंहिंमें आयल मल पहलवाननि में खबो मल मुक़ाबलो थियो आहे। मेले अंदर सिंगारींदड़ दुकानदारीअ में पहिरें नंबर ते सेठ सिकंदर सेठ उबैद खे उला पाकिस्तान अगवान प्रिंस सेठ गुलाब खान खोसे पिण इनामनि सां नवाज़ियो। उबैद सोलंगी निसार सोलंगी सेठ सिकंदर अबड़ो प्रिंस गुलाब खान जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची